सोन बाजार में गिनी वठबो आ सेज रहबर खां पिनी वठबो आ सोन बाजार में गिनी वठबो आ सेज रहबर खां पिनी वठबो आ जिते भी समझो आ हक आवाजो तो हक अदा मुर्सी सां छिनी वठबो आ असांजी इन पुरमन रैली में शामिल सिंध जा बाशहूर दोस्तों बुजुर्गो भाइरो असांजा मासूम भाइर असांजो सिंध जो न्याणियूं सभिनी खे टीम कादिर चांडो जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा दोस्त ही असांजो जेको ई महिनत जेका तसलसल शुरू थियो आहे इन्हनि जा कुझु नुक़्ता आहिनि इन्हनि जो कुझु मिशन आहे। सब खां पहिरियों असांजो मक़सदु आहे कादिर चांडो टीम कादिर चांडो जो मक़सदु आहे त सिंध में जेके कबाइली तकरार आहिनि जेको थोरी थोरी ॻाल्हि ते हिक ॿिए जो ही असां को ॿिए जो माण्हू कोन था मारियो वॾा मां ज़ात जो फलाणो आहे फलाणे खे मारिया थो न ही असां पंहिंजो पाण खे था मारियूं छो त असां सभु हिकिड़े ई हिकिड़ी धरती जा सभु फ़र्द आहियूं। असां हिकिड़ो पाण में ईअं सम्झो ख़ानदान आहियूं पर थोरी थोरी ॻाल्हि ते हिक ॿिए जा क़तल ॾह माण्हू हिक घर जा चट त ही असां पंहिंजे पाण खे ख़तमु था कयूं। ॿिए नंबर ते असां वटि अगवा वधी चुको आहे फुरू भाड़ा पुलिस गर्दी जेकॾहिं ग़रीब आहे त उनजे लाइ साईं हर को ॾाढो आहे सिपाही अची वञे आई जी हुजे बाक़ी अमीर आहे उनजे लाइ कोई न आहे। मतिलबु असांजे जेको इदारा आहिनि उन्हनि में हिकिड़ो सिस्टम सॼो मर्द रिबाई जी ॻाल्हि आहे उहो डावाडोल थी वियो आहे त ही हाणे जॾहिं सिस्टम सुठो तॾहिं थींदो जॾहिं असां जेके बि पाण में जेके फ़र्क़ आहियूं सभु पाण में गॾिबासीं छो त माशाअल्लाह हिन वक़्तु शऊर जागी चुको आहे असांजी सिंध जो त जेके कबीलाई तकरार थियनि था फुर धाड़ा पुलिस गर्दी शाही निज़ाम ऐं उन खां अलावा हर जेको बि ग़रीब आहे उन सां रोज़ को न को ज़ुल्म आहे आपातकारनि जो वॾे में वॾो मसइलो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिते वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो व्याजखोरी बि हूंदो ही इलाइक़ो व्याजखोरी जे हिसाब सां वॾे में वॾो पंहिंजो मसइलो इहो बि आहे। आबादकार असां जेको खाऊं था आबाद करे खाऊं था न हारी जे करे हर न खाए को अन्न फसल न करे बुख मरियूं सभु सॼी दुनिया बुख मरे त हुन सां असां कहिड़ो इंसाफ़ न कयूं। आबादकार सां व्याज बि भाण ते भाण जेको ॾींदासीं उहो बि व्याज ते जेकॾहिं को कणिक ॾींदासीं बि व्याज ते बिज बि व्याज ते हर शइ हुनखे व्याज ते त पोइ जंहिंजी ज़मीन आहे उहो अछा कपिड़ा का पार्टी मथे बीठो हूंदो जेको महिनत थो करे हुनखे पाण लाइ चौंपल बि न हूंदी त इहो जेको असांजो जेके वरी वापारी हज़रात उन्हनि जो वरी त जेको ज़ुल्म कनि था त हाणे हिते हला कंदो हींअर जेको शऊर जागियो आहे हींअर मसइलो जेको हले पियो आबादकारनि जो उन्हनि जे बारे में डिस्कस हले पई त इंशाअल्लाह ताला हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि ई जेके ही आहिनि असांजा वापारी जेके सेलवन जा जेके मालिक आहिनि इंशाअल्लाह ताला ॿिनि ॾींहंनि में हिननि खे ख़बर पवंदी त आबादकारनि सां ज़ुल्म कीअं कबो आहे। असांजो हुननि खे ॾियणो आहे अॼु सुभाणे हज़ारो ॾियणो अथनि हिते ई ॾियणो अथनि। मां त इहो चवंदो आहे थी सघे थो क़यामत अची वई हुजे असां चैनल में रहंदा हुजूं हर ज़ुल्म थिए पियो हर शइ थिए पियो थी सघे थो अची वई हुजे क़यामत असां चैनल में हुजूं छो हाणे मां घणो न ॻाल्हाईंदुमि छो त टाइम बि इलाही थी चुको आहे ऐं दोस्तनि खे तकलीफ़ न ॾींदासीं त जेके बि दोस्त आहियो तव्हां सभिनी खे मां हथ ॿधी गुज़ारिश कंदुमि त जागो हर शइ वञेव थी अचो हर शइ ईअं सम्झो वई आहे बाक़ी वरी बचियो आहे पुश को पकड़े साॻियो पंहिंजो हक़ वापसि वठो। चाचा ग़रीब आहे ॾिसो न असांजी पंहिंजी ग़लतियूं न ॾिसो सियासतदान केरु न चूंडे हिते वारा कादिर चांडो चूंडिया मां चूंडिया तव्हां असां चूंडिया सभु गॾिजी न ग़लतियूं पंहिंजियूं न असां पाण सुधरूं ॿिए खे कहिड़ी ताक़त आहे। हाणे सभिनी दोस्तनि खे असांजी गुज़ारिश आहे त शऊर जीअं जागियो आहे ईअं ई हिन मिशन खे अॻिते वधाईंदासीं सिंध जे हर ज़िले में ईअं ई अमन जूं रैलियूं निकिरंदियूं ही हिकिड़ो शऊर पैदा करणु आहे त भई पंहिंजो हक़ तव्हांजो जेको आहे उहो त वठो न। करप्शन भत्ताखोरी फुरू ॾींहों ॾींहुं वञे थो सिस्टम डावाडोल थींदो सो
हींअर मां आख़िर में असांजे पंहिंजे सरवार धरती धणीअ जो सरवार, हर मज़लूम जो साथी, हर ज़ालिम खिलाफ़ आवाज़, हर ज़ालिम रज़न खिलाफ़ बागी, असांजी सिंध जो सोशल एक्टिविस्ट भाऊ कादिर जानी साहब खे मां तव्हांजी तारीफ़ जी गुज़ार में गुज़ारिश कंदुमि त पंहिंजे मोहबती माण्हुनि सां कलम जो वीचारनि। असांजा गीत बि पागी, असांजी रात बि पागी।